सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में रुख सिंधी दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातिबु आहियां। सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम थो अचे। जिन बि दोस्तनि अञा सुधो मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे ॿीहर गुज़ारिश आहे त चैनल सब्सक्राइब कनि, दोस्तनि सां शेयर कनि, जीअं पंहिंजी सिंध बाबति ही मालूमात वधि खां वधि साथियुनि ते पहुची सघे। अॼु पाण हिकु सिंधी औरत आहे, शाइरा, शाइरी कंदड़ शाइरा औरत आहे सभाई माई, उन बाबति ॻाल्हाईंदासीं। खे ॿुधाईंदो हलां त क़दीम दौर खां वठी सिंध या सिंधू माथिरी उहो खितो रहियो आहे जिते औरतुनि खे इज़त ऐं एतिराम जी नज़र सां ॾिठो वेंदो आहे। औरत ऐं मर्द में हिन ई खिते जे अंदरि हज़ारे सालनि खां सिंधू तहज़ीब जे उरूज वारे दौर खां बराबरी वारो हिकिड़ो रवियो मौजूदु आहे ऐं मर्दनि ऐं औरतुनि में को तफ़ावत न कयो वेंदो आहे। वधि खां वधि औरतुनि खे जेके हक़ आहिनि ऐं मुआशरे में संदनि जेको मक़ाम आहे उनखे सिंध में तस्लीम कयो वेंदो आहे। जॾहिं त असांजे भर वारनि इलाइक़नि में देशनि में औरतुनि खे उहो मान मर्तबो मिलियल न आहे। औरतुनि खे अॼु बि जदीद दौर में ग़ुलाम तस्वर कयो वेंदो आहे। उन्हनि खे मर्द जे बराबरि हक़ ॾियण त छा पर इंसान बि न सम्झियो वेंदो आहे। सिंध में मुअनि जे दड़े, हाड़ापा, चाहूं जे दड़े मां जेकी 5 खां 10 हज़ार साल आॻाट्रा आसार मिलिया आहिनि उन्हनि में बि औरतुनि जी नुमाइंदगी महसूसु थिए थी। औरतुनि जा जेके से मुजस्मा मिलणु इन ॻाल्हि जी शाइदी आहे त इन दौर में बि औरतुनि जी हिकिड़ी अहमियत हुई ऐं हुननि खे मुर्द जे बराबरि सम्झियो वेंदो। उन खां पोइ वरी असां वटि राय घराणो आहे, ब्राह्मण घराणो आहे, सूमरनि जो दौरु आहे या ॿिया जेके बि दौर आहिनि तक़रीबन उन्हनि दौरनि में औरतूं इक़्तिदार में मर्दनि सां गॾु शरीक रहियूं आहिनि, इक़्तिदार पाण संभालियो आहे, हुकूमतूं हलायूं आहिनि, सियासी समाजी कमनि में हुननि बहिरो वरितो आहे ऐं हुननि खे इन बुनियाद ते कंहिं माना अमल खां पासीरो न रखियो आहे त हू औरतूं आहिनि। काफ़ी वॾा किरदार आहिनि जिन ते पाण ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। त अहिड़े तरीक़े सां ही जेका असां वटि अॼु सभाई माई आहे उहा हिकिड़ी बहितरीनु शाइर आहे ऐं ही जेका आहे सा माई सभाई ज़िले शिकारपुर जो तालुको आहे खानपुर, उनजे ॻोठ नए वाह जी रवासी हुई ऐं माई सभाई गुलाम मोहम्मद सूमरे जी धीउ हुई। माई सभाई जो जनमु जेको आहे 5 मई 1912 ते थियो। पाण वरी शुरूआत में जेका तइलीम हासिलु कयईं, जीअं असांजे इलाइक़नि में ॻोठनि में तइलीम जो सिस्टम हूंदो हो त नाज़राए क़ुरान मजीद जी तइलीम हासिलु कयईं। उनखां पोइ संदसि शादी हाजी अहमद बश्क सूमरे सां थी, जेको पाण बि हिकिड़ो शाइर हुयो, आलिम हुयो ऐं पढ़ियो लिखियो मतिलबु माण्हू हुयो ऐं हिन पंहिंजी घरवारीअ खे शाइर तौरु अहमियत ॾिनी। पाण शाइर हो इन करे शाइरा सां शादी कयईं। सभाई माई मुख़्तलिफ़ वक़्तनि ते 3 भेरा हज बि कयो। हज जी खेसि सादत 3 भेरा नसीब थी, जंहिं करे इलाइक़े में खेसि हाजाणी सभाई बि सॾींदा हुया। ॻोठनि में अॼु बि आहे हाजी फलाणो खान हाजियाणी, औरत खे हाजियाणी चवंदा आहिनि ऐं मर्द खे हाजी चवंदा आहिनि। उहो माना जेसि ताईं उहो ज़िंदा हूंदो हज करण खां पोइ हुनखे उहो लक़ब मिलियल हूंदो आहे। हाणे माई सभाई जॾहिं हिकु दफ़े हज ते वञे पई त सफ़र जे रवानगी दौरान रस्ते में संदसि हिकिड़ो पुटु हुयो ईदन नाले, उहो लाॾाणो करे, जंहिं करे संदसि दिलि खे ॾाढो सदमो रसियो ऐं हिन इन सदमे में अची शाइरी कई। संदसि केतिरा ई बेत मिलनि था। हू पाण मतिलबु त को घणो पढ़ियल कान हुई, इन करे संदसि शाइरी लिखत में मौजूदु न आहे, पर
ॿुधाइनि था संदसि हाफ़्ज़ो एतिरो तेज़ हुयो जो खेसि ॿिया जेके उन दौर जा जेके शाइर हुया उन्हनि जी शाइरी बि मौजूदु या जेका यादि हूंदी ख़ानदानी जेके शाइर या ॿिया भरपासे शाइर हुया उन्हनि जी शाइरी जा बेत हू उनखे बरज़बान यादि हूंदा ॿुधाईंदी ॻाईंदी। माई सभई जा जेके वॾा नए वाह मां लॾे अची तालके लखीअ जे ॻोठ सरदार शाह इहो कचे जे अंदरि इलाइक़ो आहे उते अची वेठा। पोइ वरी उतां बि लॾे वरी कुबे जामी ॻोठ में अची वेठा। बाद में संदसि जेको वर हुयो हाजी अहमद बख्श सूमरो 1942 में लॾे अची रुस्तम शहर में वेठो। कुझु वक़्त खां पोइ सभाईअ जो मुड़ुसु लाॾाणो करे वियो, पर माई सभाई हयातीअ जा आख़िरी ॾींहं रुस्तम में गुज़ारिया। माई सभाई जेका हुई शेख बहाउल हक़ मुल्तानीअ जी मुरीदाणी हुई। ज़ियारत बि हुनजी करणु वेंदी पांधियाड़ी चइजे हुनखे। माई सभाई 9 फेबरवरी 1989 ते वफ़ात कई। खेसि काला शाह पीर रुस्तम में आहे उन जेको आहे सो क़ब्रिस्तान में मिटीमा हवाले कयो वियो। संदसि जेको आहे कलाम जेको आहे काफ़ी कलाम हथ न अची सघियो आहे, पर हिकिड़ो अव्हांखे हिकिड़ो हुनजे संदसि कलाम जो नमूनो मां ॿुधायां थो त हुन चयो आहे त न वण सड़िया न खगण सड़िया सड़ियो सभाईअ जो साहु। न वण सड़िया न खगण सड़िया सड़ियो सभाईअ जो साहु। निकिरंदो सदा दुश्मन जो लाह। लाह चवंदा फलाणे जा लाह निकिरी विया त हू चए निकिरंदो सदा दुश्मन जो लाह जो आजा थींदा अजीब। न वण सड़िया न खगण सड़िया सड़ियो सभाईअ जो साहु। निकिरंदो सदा दुश्मन जो लाह जो आजा थींदा अजीब। बहितरीन शाइर हुई। हिन ते वधीक तहक़ीक़ करण जी ज़रूरत आहे। हुनजी शाइरी जेका आहे साहत करण जी ज़रूरत आहे, हुनखे शाया कराइण जी ज़रूरत आहे। हीउ कमु इदारनि जो आहे। बहरहाल ही असांजी औरत शाइर हुई जंहिंजो ज़िक्र कंदे पाण खे ख़ुशी थिए थी। अव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾियो।